सांगड़ पब्लिक हेल्थ जे नंढड़ मुलाज़िमनि जो पब्लिक हेल्थ ऑफिस आॾे एहतिजाज मुज़ाहिरो। ऑफिसरनि जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ नारेबाज़ी। पब्लिक हेल्थ जे तालके टंडो आदम शहदादपुर ऐं सिंझोर जे वाटर सप्लाई ऐं फिल्टर प्लांट ते ड्यूटी कंदड़ मुलाज़िम गुलशेर रिंद, राणा इंतज़ार अली गुलकोरी, रिज़वान मुश्ताक सुमरो, एहसान अली लुंड, मियाँ बख्श लुंड, शफ़ीक राजपूत ऐं ॿियनि चयो त असांखां ड्यूटी त सख़्तु वरिती वञे थी, पर असांखे वक्त सर पघार नथी ॾिनी वञे। गुज़िरियल 8 महीननि खां पघारूं न मिलण करे सख़्तु परेशान आहियूं। हुननि पब्लिक हेल्थ जे एक्सीएन ते इल्ज़ाम हणंदे चयो त फिल्टर प्लांट ऐं वाटर सप्लाई जी मरम्मत लाइ आयल पैसा बि हड़प करे थो वञे। फिल्टर प्लांट खे हलाइण लाइ हल्को फुल्को कमु असां पंहिंजे पैसनि सां कंदा आहियूं, उन बावजूद बि असांखे पघार न मिली आहे। हुन जो त सरकार तरफ़ां असांजी पघार 32,000 मुक़ररु कयल आहे, लेकिन असांखे 12,000 पघार मिलंदी आहे, जेका 8 महीना गुज़री विया आहिनि न मिली आहे। पघार न मिलण वक़्तु तमामु ॾुखियो गुज़री रहियो आहे। हुननि पब्लिक हेल्थ जे वज़ीर ऐं डिप्टी कमिश्नर सांगड़ खां मुतालबो कंदे घुर कई त फौरी नोटिस वठी पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि खां पुछाणो कयो वञे ऐं असांजूं पघारूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।